वेलकम बैक नाज़रीन नाज़रीन तव्हां लाइव कॉल करे असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था को बि सुवाल मोरे साम्हूं करे सघो था मतिलबु 8 अगस्त ते जे रहमान मलिक साहब जो ज़िक्र कोन्हे सीट ते 9 मेंबर सिंध असेंबली जा मेंबर चूंडींदा तव्हां छा सम्झो त वरी रहमान मलिक जीअं को उर्दू ॻाल्हाईंदड़ हूंदो या ॿियनि सूबनि सां तालुक रखंदड़ माण्हू हूंदो या सिंधी ॻाल्हाईंदड़ को कारकुन हूंदो हुजण त खपे सिंधी ॻाल्हाईंदड़ को कारकुन हुजे त को सिंधी हुन माण्हू जो हक़ आहे जिन माण्हुनि भुटे साहिब खां वठी तकलीफ़ ॾिठियूं हुजणु त ईअं खपे पर ॾिसूं इन में असां मशवरो ॾेई सघंदासीं त बाबा धरती धणी हुजे छो त सेनेट में नुमाइंदगी हुन माण्हू खे जंहिं ख़बर तुंहिंजे सिंध छा आहे पाकिस्तान जो बुनियादु छो ख़राबु आहे पाकिस्तान जो बुनियादु इन जे करे ख़राबु आहे जो जेको पहिरियों वज़ीर अज़म थियो लियाकत अली ख़ान साहिबु उहो इम्पोर्ट थियो इंडिया मां सिंध बंगाल तॾहिं ईस्ट पाकिस्तान न हो तॾहिं बंगाल सिंध पंजाब अॼुकल्ह जी ख़ैबर पख्तूनख्वा बलोचिस्तान इहे 5 सूबा हुया 5 सूबनि मां माण्हुनि खे कोन लधो हिननि इंडिया मां इम्पोर्ट करे प्राइम मिनिस्टर लॻायो नतीजतन हुनखे का ख़बर कान्हे त बंगाली छा आहे बंगाली जो कल्चर छा आहे सिंधी छा आहे सिंधी जो कल्चर छा आहे पंजाब छा आहे पंजाबी जो कल्चर छा आहे का ख़बर कान्हे ऐं हुन पंहिंजे नंढे जे ज़ोर ते असां पाकिस्तान ठाहियो आहे असांखे हलाइण जो ऐं तॾहिं जज़्बो बि माण्हुनि जो अखियुनि ते उहो हलियो 51 ताईं 4 साल हुन वाह जो तेल कढियो हुन बुनियादु रखियो पाकिस्तान जो ओॾे हिंदुस्तान 2 सालनि में पंहिंजी इलेक्शन कराए पार्लियामेंट इन प्लेस करे छॾी सो बहरहाल मां जॾहिं बि चवंदो आहियां त रुॻो मौजूदा हुकूमत ते तनक़ीद करण जे बजाए बैकग्राउंड में वञूं हिस्टोरिकल बैकग्राउंड तमामु ज़रूरी आहे ॼाण उन में असां ॾिसूं कंहिं बुनियादु विझण जी कोशिशि ई कान कई आहे हिन हुकूमत खे विझणु खपे हा भुटे सां विझण जी कोशिशि कई हुनखे हलंदो नंढो वियो ज़ियाउल हुनखे रिमूव कयो हिन हुकूमत अनफॉर्चुनेटली कोशिशि बि न कई आहे ठीक है हैदराबाद काल अफशां बोलो लाइन ते मौजूदा जी अफशां कहिड़ो सवाल कंदा बाबा अस्सलाम वालेकुम सर वालेकुम अस्सलाम जी मोहन साहब का सवाल है जी त हिक पासे तोहिन अदालत जे कानून खिलाफ दाख़िल दरख़्वास्तुनि जी ॿुधणी सुप्रीम कोर्ट में 23 जुलाई ते थी रही आहे जी ऐं ॿिए पासे सुप्रीम कोर्ट प्राइम मिनिस्टर खे 25 ते स्विस अथॉरिटीज़ खे ख़त लिखण जो बि हुकुम ॾिनो आहे अहिड़ी ही सूरतहाल इजिप्ट में नज़र अचे पई जिते आर्मी सपोर्टेड कोर्ट इलेक्टेड पार्लियामेंट खे तोड़े छॾियो आहे जी सदर जे बहाली वारे ऑर्डर्स खे बि रद्द करे छॾियो आहे मूंखे इहो पुछणो आहे त छा आइन जे ख़िलाफ़ फैसला ॾींदड़ जजिस जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी थी सघे ठीक तो बाबा ॻाल्हि इहा आहे त आइन जे ख़िलाफ़ फैसला ॾींदड़ जजनि जे ख़िलाफ़ बाक़ाइदा जुडिशियल कमीशन आहे उन ते को बि हुकूमत खे एतिराज़ आहे त हली वञो होॾे कंहिं बि माण्हू खे एतिराज़ आहे जुडिशियल कमीशन में उन जज जे ख़िलाफ़ वञी कंप्लेन करे कंहिं बि फर्द खे कंहिं बि हुकूमत जे नुमाइंदे खे कंहिंखे बि जंहिंखे बि अदालती फ़ैसिले ते या जज जे कंडक्ट ते अदालती फ़ैसिले ते या जज जे कंडक्ट ते रणी करणी तमामु अहिड़ी अथसि जंहिंमें हुनजी अपेरेंटली पघारूं हुन मां वधीक आहे मर्सिडीज़ गाॾी रखी अथई प्राडो गाॾियूं रखियूं अथई या करप्शन जा हुन ते इल्ज़ाम आहिनि त जुडिशियल कमीशन आहे उन में वञिबो त उन जज उॾ में वेंदो हुकूमत जेकॾहिं हुकूमत खे अहिड़ो हुजे त हुकूमत हली वञे हुकूमत वञण में देरि न करे ऐं हुकूमत देरि कंदी बि कान पर इन क़िस्म जी ॻाल्हि सूरत नज़र नथी अचे आहे त पहिरीं ओॾे उते धकु हणनि हिननि जजनि खे हाणे त इहा ॻाल्हि आहे त बाबा उतां जी सूरत हाल असांजी सूरत हाल मुख़्तलिफ़ आहे हर भरू असां उन सां मिक्स न कयूं रीज़न बीइंग त जज पंहिंजूं कोर्टूं कमु थियूं कनि जेकॾहिं कंहिं चयो त तव्हां स्विस अथॉरिटीज़ खे ख़त लिखो त ख़त त लिखणो आहे छो त एनआरओ में पार्लियामेंट बि एनआरओ खे सपोर्ट कान ॾिनी पार्लियामेंट बि एनआरओ खे सपोर्ट न ॾिनी ऐं एनआरओ जो कानून नेशनल रिकंसिलिएशन ऑर्डिनेंस ई ख़तमु थी वियो उहो बिल न अची सघियो असेंबली में त पोइ उन जॾहिं ख़तमु थी वियो त उन तहत ई इहो सॼो अमल रुकिजी वियो न लेटर लिखियो वियो स्विस अदालत खे त बाबा असां हिन केस सां हथु था खणूं छो त एनआरओ थी वियो आहे असांजे मुल्क में जे एनआरओ ख़तमु थी वियो त ख़त लिखण में त लिखणो थो पए कोर्ट त पंहिंजो कमु थी करे हाणे हुकूमत नथी करे उहो वरी हुकूमत जा पंहिंजा रीज़न्स आहिनि ठीक जी अरसलान साहब आहिनि मोरे मां जी अरसलान साहब कहिड़ो सवाल कंदा साईं जी अरसलान सवाल कयो जी सवाल इहा आहे त साईं मोरे साहब आउं 10 क्लास शागिर्द आहियां जी मां ॾिसी रहियो आहियां त मोरो तोड़े सॼी सिंध जी तालीम तबाही तरफ़ वञी रही आहे जी तव्हां छा था सम्झो ज़िम्मेवार केरु आहे ठीकु आहे महिरबानी साईं ज़िम्मेवार अदा मां मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में इहो चयो आहे त हिन में वॾे में वॾी ज़िम्मेदारी उस्ताद जे मथां आहे जेके उस्ताद मां हिकिड़ो वेही चवां कुझु उस्तादनि खे ग़लतफ़हमी आहे जेके उस्ताद पढ़ाइनि था प्रोफेशनल आहिनि पंहिंजे ज़मीर मुताबिक़ पंहिंजे ज़र्फ़ मुताबिक़ जेको हुननि में एबिलिटी आहे उहा पास ऑन था कनि उहा पंहिंजी ड्यूटी था कनि उन्हनि खे हिकु न मुंहिंजे सॼी सिंध जे तरफ़ां सलाम आहे जेको उस्ताद कमज़र्फ़ आहे जेको उस्ताद पंहिंजे पेट जी पूॼा जे लाइ थो रुॻो जीए जेको उस्ताद हिन सिंध जे मुस्तक़बिल सां थो खेॾे
उन सिंध खे उन उस्ताद खे शाबाश या वाह वाह कोन ॾेई सघंदासीं, उनजी मज़मत ई कंदासीं। अताई उस्ताद अताई उस्ताद, पोइ चाहे यूनिवर्सिटी में हुजनि, चाहे प्राइमरी में हुजनि, चाहे सेकेंडरी में हुजनि, इहो त असांजो हक़ आहे न। जॾहिं असां तर्जो था कयूं त कंहिंखे चई सघूं था त बाबा हीउ ग़लति पियो थिए। हाणे हिन में जेकॾहिं असां ग़लति आहियूं न, भली केरु असां सां अची वेहे। असां सेमिनार कराई त उस्तादनि खे सॾियोसीं, उस्ताद नुमाइंदा ई न आया। अरे बाबा तव्हां अचो त सही न, ॻाल्हायो। जेकॾहिं तव्हां अचो था त असां क्लास नथा वठूं, छो था वठो? बाबा असां पाण ज़िम्मेदार आहियूं, असां पाण ज़िम्मेदार आहियूं। इहे इन्हनि उस्तादनि जेके सिंध यूनिवर्सिटी में पंहिंजो जेके पंहिंजूं मनमानियूं था करणु चाहिनि, असां वाइस चांसलर जे फेवर में न आहियूं। असांजो वाइस चांसलर केरु बि हुजे, पर वाइस चांसलर जेकॾहिं ईअं हलंदो इंतिज़ाम जो वाइस चांसलर उस्तादनि जी मर्ज़ी ते हले ऐं अपॉइंट थियनि, मुक़ररु थियनि, कढिया वञनि, उहा यूनिवर्सिटी जी छा हलंदी? जंहिं ज़िले में या जंहिं ज़िले में तव्हां SP खे सूबेदारनि जी मर्ज़ी सां रखंदो त उहो ई सूबेदारनि ते कहिड़ो हुकुम हलाए सघंदो? तंहिंजे करे उहे उस्ताद ॿुधी छॾनि त उहे उस्ताद सिंध सां गदारी था कनि, जेके सिंध में पढ़ाइनि नथा ॿारनि खे, सिंध में जेका उन्हनि जी ड्यूटी आहे पंहिंजी पूरी नथा कनि, जेके कनि था उन्हनि खे सॼी सिंध जो सलाम, सॼी सिंध खे उन्हनि जी इज़त करणु घुरिजे। उहे इज़त जे लाइक़ु आहिनि ऐं बिल्कुलु उन्हनि जी इज़त करणु घुरिजे। बाक़ी जेके पेट जी पूॼा में आहिनि, पंहिंजे ज़ाती मफ़ादनि जे लाइ यूनियनबाज़ी चकरबाज़ियूं था कनि, असां उन्हनि सां न उन्हनि जा दोस्त थी सघूं था, न साथी थी सघूं था, न उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई करे सघूं था। ठीकु साईं, कराची में काला लियाकत साहब लाइन ते मौजूद आहे। जी लियाकत साहब, कहिड़ो सवाल कंदा साईं? सवाल इहो आहे त पीपल्स पार्टी MQM जे विच में जी बिल्दियाती निज़ाम ते मीटिंगूं थी रहियूं आहिनि। हा साईं, किथे ईअं त न थींदो जो पीपल्स पार्टी सिंध जा शहर MQM जे हवाले करे छॾे? ठीकु, महिरबानी साईं। इहो साॻियो सवाल मकानी लियाकत साहब, पॉइंट इहा आहे त पीपल्स पार्टी जी मौजूदा लीडरशिप, सूबाई लीडरशिप आहे कायम अली शाह साहब जे हथ में। चवनि था त कायम अली शाह साहब जेकॾहिं हिकिड़ी कुर्सी खां ॿी कुर्सी ते वेहे थो तॾहिं बि पुछी थो वेहे। हाणे इहा जे लीडरशिप हूंदी त पोइ अलाह ख़ैर करे, हिते उहो लीडर खपे। अब्दुल्ला शाह जहिड़ो बि चीफ मिनिस्टर हो, पीपल्स पार्टी जो चीफ मिनिस्टर हो, हलाईंदो पंहिंजी हो, ठीकु आहे, हुकुम मञिबो पार्टी लीडरशिप जो, पर घटि में घटि हू पंहिंजी त का एप्लीकेशन कंदो माइंड जी। शाह साहब जी उहा ॻाल्हि कान्हे। आहे वॾो ख़तरो असांखे न, पाण खे, पीपल्स पार्टी खे। पीपल्स पार्टी जी पंहिंजी क्रेडिबिलिटी ख़राब पई थिए सिंध, इंटीरियर सिंध में। उन्हनि खे मशवरो करणु नथो ॾिए, सभु वाह वाह था चवनि। उनजे करे जो ज़ाहिर आहे हर कंहिं, असां त तर्जो था कयूं, तॾहिं ॻाल्हि कयूं। जंहिंखे MP MNA थियो आहे हुनखे वज़ीर थियणो आहे, मशीर थियणो आहे, फ़ाइदा वठणा आहिनि, तंहिं करे उहो सच कीअं चवंदो उन्हनि खे? सो हाणे अलाह ख़ैर करे असां अर्ज़ु कंदासीं पीपल्स पार्टी खे इन क़िस्म जो कमु कयो त भली सिंध जो माण्हू मां नथो सम्झां त सपोर्ट कंदो तव्हांखे। ठीकु, हैदराबाद में काला ज़ाहिदा शाह लाइन ते मौजूद आहे। जी ज़ाहिदा, कहिड़ो सवाल कंदा? सवाल कयो साईं। मुंहिंजो इहो सवाल आहे त वरी वज़ीर आज़म चेंज थी वियो, रोज़ रोज़ वज़ीर आज़म चेंज थींदा रहंदा त पोइ मुल्क जो हशर कहिड़ो रहंदो ऐं अॻिते कहिड़ो वज़ीर आज़म ईंदो? हाणे जेको अचिणो आहे त उहो कहिड़ो ईंदो? ठीकु, महिरबानी। अदी सही था चओ, बिल्कुलु सही था चओ त रोज़ रोज़ जंहिं मुल्क में वज़ीर आज़म या महीने 2-3 महीने वज़ीर आज़म मटिबो त मुल्क जो वाक़ई छा थींदो, मुल्क जो ॾेवालो निकितो पिया। तव्हां पाण ॾिसो मुल्क जो कहिड़ो चङो हाल आहे। हाणे रही ॻाल्हि इहा आहे त उन में रुॻो तव्हां छा असां रुॻो कोर्टनि खे ॾोही कयूं छा? ॻाल्हि बुनियादी तौर ते इहो वॾो बहस आहे ऐं असां रुॻो चवंदासीं त इहो सभु धुरियूं वेही हिकिड़ो अहिड़ो सिस्टम, अहिड़ो निज़ाम, अहिड़ो लाइमल अख़्तियार कनि जंहिंसां असां इन सिचुएशन खां परे थियूं ऐं सिचुएशन खां बचूं। जीअं तव्हां जहिड़े नियाणियुनि जो जेको सुवालु आहे, इहो वॾो कंसर्न तव्हां ज़ाहिर कयो था, पर अॼु मां त वरी चवंदुसि त पंहिंजे घर जो कंसर्न कयो। असांजी सिंध में तबाही पई थिए, सिंध जी तइलीम त उन ते ॻाल्हायूं। पाण वज़ीर आज़म ईंदा वेंदा, वज़ीर आज़म खे पाण छा कंदासीं? असांखे भाउ हिते बि ॿरे सेक बूत ईंदो न, असांखे कहिड़ो फ़ाइदो जो वज़ीर आज़म केरु बि हुजे त सिंध खे छा थो ॾिए? बरम तव्हांजी महिरबानी कॉल करणी। ठीकु, सऊदी अरब मां काला अब्दुलक साहब लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुलक साहब, कहिड़ो सवाल कंदा साईं? जी अब्दुलक साहब, पहिरियों त मां इहो शुरूआत कंदुमि, हिकिड़े सवाल कंदुमि शुरू गुजारत सां त पंहिंजनि ते ॻाल्हि न ससी जी पूरे 4.5 सालनि में जेकी कारकर्दगी रही आहे सिंधी अवाम जे मथां जेके ज़ुल्म ऐं पहाड़ ऐं मां एतिरो चवंदुसि बिल्कुलु हुननि खे तासीर ॾियण में नाकाम हुई आहे। आईंदा हुननि में कहिड़ी उमेद रखी या उहे सिंधी क़ौम कंहिंखे वोट ॾेई इक़्तिदार ते आणनि जेको पंहिंजे बका जेको आहे सो उमेद रखी सघनि? ठीकु, महिरबानी महिरबानी। अब्दुलक साहब, तव्हां पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू ॾिनो, को सुवाल कोन कयो, तंहिंजे करे इहो जेकॾहिं सुवालु आहे तव्हांजो त मां इहो चवंदुसि इहो त सिंधी माण्हू कीअं थो बिहेव करे, सिंधी माण्हू कीअं थो ॾिसे। सिंध में हिकिड़ी ॿी बि प्रॉब्लम आहे, उहा आहे त ॿियो सेकेंड लाइन ऑफ डिफेंस, सेकेंड लाइन ऑफ लीडरशिप, सेकेंड लाइन ऑफ पार्टी कान्हे।
ॿी पार्टी अहिड़ी कान्हे जेका पीपुल्स पार्टी ताईं ऑर्गनाइज़ हुजे। पीपुल्स पार्टी जहिड़ी, इहो बि वॾो ड्रॉबेक आहे। जिते किथे 2-3 पार्टियूं आहिनि, असां वटि हिकिड़ी पार्टी आहे। हाणे उन में जेकॾहिं ॿी पार्टी लीडरशिप अहिड़ी निकिरे, इमर्ज थिए, त पोइ जेको आहे को फ़र्क़ु अची सघे थो। बाक़ी मौजूदा हालतुनि में माण्हुनि खे बि असां कहिड़ी मायार ॾियूं। ठीकु साईं, सुवाल इहो आहे त शरीफ़ भाइरनि ख़िलाफ़ 3 नेब जा केस खोलण जो फ़ैसिलो थियणु खपे, छो त शरीफ़ जेके आहिनि से पंहिंजो पाण खे पाए साईं शरीफ़ पिया चवनि न, थियणु खपे। ऐं मतिलबु जीअं चइबो आहे न त अछो ऐं कारो अलॻि थिए, ऐं बिल्कुलु थियणु खपे। जेके हुननि जे ख़िलाफ़ केसिस आहिनि, जिन जे ख़िलाफ़ बि केसिस पेंडिंग आहिनि, सभु ओपन थियणु खपनि। ठीकु, क़ाइद आज़म लीग में इख़्तिलाफ़ थिया आहिनि नायब वज़ीर आज़म जो उहिदे ते हवाले सां। रियाज़ पीरज़ादा साहिब आहिनि सीनियर अॻवान काफ़िली जा, उन्हनि चयो आहे त इहो गैर आइनी उहिदो आहे जेको चौधरी परवेज़ इलाही खे मिलियो आहे। आइन में त कोन्हे, आइन में त उहिदो कोन्हे, पर इंतिज़ामी तौर ते को बि उहिदो क्रिएट करे सघिजे थो। अच्छा, क़ौमी असेंबली में ख़िताब कयो आहे। हा, पर ॻाल्हि बुनियादी तौर ते आहे त हिनखे कुझु हिसो खपंदो हूंदो या हिसो न मिलियो हूंदो, थोरो इज़हार कई नाराज़गीअ जो। बाक़ी हाणे क्यू लीग वारा जेके कहिड़े उसूल सां सियासत था कनि, इहे क्यू लीग वारा या मुशर्रफ खे केतिरा दफ़ा वज़ीर चवनि पिया सदर चूंडाईंदासीं, इहे क्यू लीग वारा ते बेनज़ीर साहिब जे खून जा छंडा आहिनि, इहे क्यू लीग वारा वरी हींअर मौजूदु हुकूमत सां वेठा आहिनि। इहो मतिलबु टर्न कोट्स आहिनि हिकिड़ा, इहे जेके आहिनि लोटे टाइप जी पॉलिटिक्स आहे, जेॾां पावर में ओॾां वञिबो। इहे ई माण्हू बेनज़ीर, हिकिड़ो इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे त कंहिं चयो त इन खां पुछो परवेज़ इलाही खां त भला बेनज़ीर अचे थी पंजाब में त प्रोटेक्शन अमेरिका ॾिएसि, बाक़ी असां कहिड़ो ॾींदासीं, पाण चीफ मिनिस्टर हो सिटिंग। उहा बीबी जी शहादत जे वरसे में मिलियल हुकूमत जो नायब वज़ीर आज़म आहे। ठीकु साईं, काल ॾाढो भुरल साहब आहिनि। जी भुरल, कहिड़ो सुवाल कंदा साईं? वासलाम, सुवाल कयो साईं। साईं, मुंहिंजो मोराई साहिब खां सुवाल आहे त जेके बि कानून पास था कनि असेंबलियुनि मां, त जेको आहे सो मुल्की मफ़ाद लाइ छा भला आवाम जे मुफ़ाद लाइ बि को आहे साईं जंहिं अमल कनि त का महांगाई आहे तमामु अरूज ते? जी ठीक साईं, ठीक। अदा हाथी के खाने के दांत, दिखाने के दांत और खाने के दांत और, यह ॻाल्हि आई। तंहिं करे तव्हां इहे पढ़ी स्टेटमेंट ते मुतमइन न थियो। इहो किसो मुल्की मफ़ाद जो अॼुकल्ह जेकॾहिं को टर्म आहे त हर को सियासतदान इस्तेमालु थो करे त संदसि ज़ाती मफ़ाद, मुल्की मफ़ाद रुगो विझे थो, हिन जे करे जो विझणो आहे नालो, हिन खे ज़ाती मफ़ादनि जी जंग आहे। भुरल अदा दुआ कयो त तव्हां असां एतिरो सुजाग थियूं जो इन्हनि खे मुंहं ते चऊं त तव्हां ज़ाती मफ़ादनि जी जंग पिया विढ़ो। साईं, हैदराबाद सेंट्रल जेल में कैदियुनि मुतालबनि जी मञताला एहतजाज कयो, उन्हनि जे मथां फायरिंग कई वई, लाठी चार्ज थी, हिकु कैदी फायरिंग में, पुलिस जी फायरिंग में मारिजी वियो आहे, ऐं 50 कैदियुनि मथां केस दाख़िल थियो आहे। इंतज़ामिया जो चवणु आहे त उन्हनि कैदियुनि मुतालबनि जी मञताला पुलिस सरकार खे यरगमाल कयो, जिन जी बाज असां ऑपरेशन कयोसीं। कीअं पिया सम्झो? मां इंट्रस्टिंग ॻाल्हि थो ॿुधायां त जी अगस्त में, जी अगस्त 17 में मां जेल में हुउसि, सो उते जेको कैदियुनि खे खाधो ॾींदा हुआ, असां शागिर्द खोड़ हुआसीं। सिंध यूनिवर्सिटी इंजीनियरिंग कॉलेज हूंदो तॾहिं, हाणे महिराणी यूनिवर्सिटी आहे। सो असां हिकिड़ी ॾींहुं चइबो भाई जेको अछे चकर में हलंदासीं, चकर अछो चकर कारो चकर जेको रही आहे जेल में, तंहिं ख़बर हूंदी, त उते वियासीं। सो दाल जेका ठाहे खणी आया आहिनि कैदियुनि लाइ, हारी सींदे ज़मीन बुड़का पई ॾिए, अहिड़ी अच्छा किनी दाल ई माण्हुनि खे खाराईंदा आहिनि। सो बहरहाल असांजो 2 दालियूं देगी जूं हारियूं दाल जूं, सुपिरिटेंडेंट तंहिं ज़माने में मरहूम सरहंदी हो, अलाए जेरो आहे, मूंखे ख़बर कान्हे, मस्ट बी एन ओल्ड मैन देन। सो उन सुबुह जो 4 बजे असांजी बैरेक ते हमिलो करे लठियूं हणी ज़ोरी गाॾी में मोकिले असांखे कराची जेल मोकिले छॾियो। सो इहो जेलनि में थींदो आहे। जेलनि में हिकिड़ी अलॻि सां किंगडम आहे, उहा किंगडम जो किंग आहे सुपिरिटेंडेंट जेल। हा, सो उहो जेको उतां जो कानून चवंदा जेको जेल जो सुपिरिटेंडेंट मुक़ररु थिए थो उहे लखी करोड़नि रुपया ॾिए थो, पोइ उन खां पोइ हुनजी मंथली हुजे थी, हुनजी बजट बि त तमामु घणी आहे। मानी कैदियुनि खे मानी सही ॾियणी आहे, उहा कैदियुनि खे मानी सही कान थी मिले। मुलाक़ातुनि ते तमामु घणा पैसा था मिलनि। जेको को इन्फ्लुएंशियल कैदी आहे त उनखे हर शइ थी मिले अंदरि। हिकिड़े त चवंदा कानूनदार पंहिंजो जेलनि वारे जेको वज़ीर आहे उन ते प्रेस कॉन्फ्रेंस में चए थो, जेको मूंखां अॻु में जेलनि वारो हो शुजरा साहिब जो कंहिं चयो, जी त मुज़फ़र साहिब असेंबली ऐवान ते चयो, मीडिया ॾाढो चयो त मूंखां अॻु में जेको जेलनि वारो उहो 2 करोड़ रुपया मंथली वठंदो। को मसइलो कोन्हे, उनजो रीज़न इहो आहे, मां तव्हांखे ॿुधायां, सभिनी खां जेको वधीक कमाइण, मां कराची जेल में बि रहियो आहे न, वधीक कमाइण वारो जेल आहे कराची जेल। अच्छा, छो त उते हैदराबाद जेल सेंट्रल जेल जो मार्केट तमामु 2 नंबर ते आहे, 2 नंबर ते, 1 नंबर ते कराची। जी, छो त उते स्मगलर्स ॿिया टिया उते एतिरे हद ताईं अथव। मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, जो माण्हू पैसा ॾियनि था सुपिरनि खे या जेको इंतिज़ामिया खे, ऐं राति जो घर सुम्ही पोइ सुबुह जो मोटी था अचनि। अच्छा, एतिरे हद ताईं भाई, इहो बि असां ॿुधो हुते, ॾिठो।
वारदातूं करे बि चवंदा कुझु टेररिस्ट आहिनि जेके वारदातूं करे वापसि जेल में। मोटी था अचनि छो त इंतज़ाम न रहियो न जिते ॾिसो न जिते प्रायोरिटी आहे त बाबा करप्शन कयो माल कमायो हिन मुल्क में ईअं ई शुरू खां आहे त उते पोइ हर कंहिंखे माल ईअं माल कमाईंदो न। ठीकु हैदराबाद में काल आहे सुमेरा चांडियो लाइन ते मौजूद आहे। जी सुमेरा कहिड़ो सवाल कंदा बाबा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम जी बाबा। जी सर मुझे मोराई सर का क्वेश्चन आ सर वो क्वेश्चन जो क्वेश्चन असा हमेशा मां आई मो जड़ी केतरी न्याणियों आई भेणो ये क्वेश्चन पूछन थी अचन सर आखिर केसी ताणी सिंध मां नौजवान गुम थींदा रहंदा सर छा उन्हनि खां को जेका इन्हनि खे खणी था वञनि उन्हनि खां को पुछण वारो नाहे त आखिर इन्हनि सां इहा ज़्यादती नाइंसाफ़ी छो थी रहियूं आहिनि सिंधियुनि खां सर छा सिंधियुनि जो मुक़दर वञी इहो ई बचियो आहे इस्लामाबाद में जेको इंसाफ़ जो देवता चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान वेठो आहे उन्हनि हर मामले ते उनखे सू मोटो नोटिस वठणु ज़रूरी आहिनि पर सर छा सिंध जे मामले ते हमेशा उनखे चुपी हूंदी आहे माना सिंधी मामले सिंधी एतिरा लावारिस आहिनि त उन्हनि जे बारे में को चवण वारो नाहे। ठीक सुमेरा तमामु घणी महिरबानी ब्रेक खां पोइ तव्हां जवाब वठूं था। ब्रेक जो टाइम थियो आहे असां गॾु